वफाकी सरकार चीन के वायरस सटियल शहर वुहान में पाकिस्तान के वापस न घुराइण बारे फैसले ते कायम। 3 फरवरी ते चीन में शुरू थींदड़ उड़ामन जरिए पाकिस्तान ईंदड़ शहरन की स्क्रीनिंग जा फूल प्रूफ इंतजाम करण जो फैसलो सेहत बाबत खुसूसी मुआविन डॉक्टर जफर मिर्जा चयो आहे त पाकिस्तान में कोरोना जो को भी केस ज़ाहिर नाहीं थियो। वायरस की चकास लाइ किट्स अज मिली वेंदियूं। केर चैंपियन बणजण की कोशिश न करे। चीन में फाथल शहरन बाबत वज़ीर आज़म इमरान खान का वधीक कंहिंखे गिणती न आहे। वुहान ऐं ॿियनि शहरनि में मौजूद पाकिस्तानी शहरी मुकम्मल ख़ैरियत सां आहिनि। चीन में फाथल सिंध वासिन समेत मुख़्तलिफ़ शहरनि के वारसनि जो इस्लामाबाद में एहतजाजी मुज़ाहिरो। पंहिंजे प्यारनि की फौरी ॾेह वापसी जो मुतालबो। मुख़्तलिफ़ शहरनि सां वास्तो रखंदड़ शहरनि इस्लामाबाद पहुची नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो। पंहिंजे प्यारनि की वापसी लाइ नारेबाज़ी। चीन में कोरोना वायरस वधीक 46 हयातियूं खसे वरतियूं। फौतन जो अंग वधी 259 थी वियो। 3000 नवां केस ज़ाहिर। मुतासिरन जो अंग बि 12000 खां वधी वियो। कोरोना वायरस सबब चीन के 14 सूबन में मोकलन में 2 हफ्तन ताईं वाध। मोकलन सां चीन के $60 अरब खसारे जो इम्कान। चीन में तबाही मचाईंदड़ कोरोना वायरस तेजी से दुनिया के ॿियनि मुल्कनि में भी पखड़जण लगो। इटली का पोइ स्वीडन में भी कोरोना जो केस ज़ाहिर। मुतासिर मुल्कन जो अंग 27 थी वियो। अमरीका पारां चीन में वापस आंदड़ पंहिंजे 195 शहरन के 2 हफ्तन ताईं सभिनी खां धार रखण जो फैसलो। हांगकांग कोरोना वायरस के खात्मे लाइ वैक्सीन ठाहिण जी दावा करे छॾी। हांगकांग जे अख़्तियारनि जो चवणु आहे त वैक्सीन तैयार कई वई आहे, पर उन जे नतीजनि जो पतो लगाइण लाइ घटि में घटि 1 साल घुर्जे। शुरुआती तौर इहा वैक्सीन जानवरनि ते इस्तेमाल कई वेंदी। चीन ऐं अमरीका में भी वैक्सीन तैयार करण जो कोशिशूं। दुनिया के मुख्तलिफ मुल्कन में पकड़जी वियल कोरोना वायरस की रोकथाम लाइ पाकिस्तान के समूरन एयरपोर्ट से परॾे मां ईंदड़ मुसाफ़िरनि की स्क्रीनिंग। लाहौर में ऑरेंज ट्रेन समेत मुख्तलिफ मनसूबन ते कम कंदड़ चीनी शहरन जो तिबी मुआयनो। सभिनी की ट्रैवल हिस्ट्री समेत संदन खानदान की मालूमात भी जमा कई वई। कोरोना बाबत इम्कानी हंगामी सूरत हाल के मुंझण लाइ इस्लामाबाद की पिम्स अस्पताल में आइसोलेशन वार्ड कायम किया वियो। चीन में तालीम हासिल कंदड़ टंडे गुलाम अली वासी नौजवान कोरोना वायरस के खौफ सबब वापस ॾे पहुची वियो। चीन के शहर शिंदोम में तालीम पाईंदड़ नौजवान दनेश परमार ॿुधाए त कोरोना वायरस के खौफ सबब वापस ॾे मोटियो आहियां। मुंहिंजो सौट कुशाल कुमार अञा ताईं वुहान शहर में फाथल आहे। तलीमी इमाम जो गैर संजीदा ऐं गैर महज़ब रवैयो सिंध में नफ़रतन की हथी ॾियण सां गॾु सिंध हुकूमत की तौहीन आहे। खेसि फौरी तौर ते उहिदे तां हटाए वञे। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह आई जी सिंध की तब्दीली लाइ वज़ीर आज़म इमरान खान के 3 ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त आई जी सिंध की तब्दीली बाबत वफ़ाकी काबीना जो फ़ैसिलो 1993 वारे मुआहदे की भञकड़ी आहे। सिंध हुकूमत पारां उमारियल 5 नालनि मां ई कंहिं हिक ऑफिसर के आई जी सिंध मुक़ररु कयो वञे। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध माटली आहे, उन करे ही आई जी कलीम इमाम सिंध हुकूमत के आंगूठा ॾेखारे रहियो आहे। कराची में मीडिया से ॻाल्हाईंदे सईद गनी चयो त गवर्नर पंहिंजो पटे वालो हटाए नथो सघे। वो सिंध हुकूमत छा ख़त्म कंदो? मुतहदा नालायक वफ़ाकी हुकूमत छॾे असांजो साथ ॾे। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि पीटीआई के मुशावरती इजलास में इतिहादनि सां कयल समूरा वायदा पूरा करण जो फ़ैसिलो। हुकूमती इतिहादनि सां राब्ते लाइ जुड़ियल कमेटीज़ के भी कम तेज़ करण की हिदायत। इजलास में वज़ीर आज़म के कोरोना वायरस की रोकथाम लाइ खयल कदमनि ऐं मुल्क में वधंदड़ महांगाई बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। वज़ीर आज़म महांगाई बाबत प्रोस कंट्रोल कमेटीज़ का ईंदड़ हफ़्ते रिपोर्ट तलब करे वरिती। पार्टी के सीनियर अगवाननि सां मुशावरत खां पोइ वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि हुकूमती तर्जुमाननि जो इजलास। मुल्क की मौजूदा सियासी मुआशी सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलों ते गौर विचार।
वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो आहे त चौधरी भायर ऐं एमक्यूएम वारा हुकूमत खां धार न थींदा। ॿियनि बाबति कुझु चई नथो सघां। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो त नवाज़ शरीफ़ ॾे वापसि न वधंदो ऐं नई मरियम नवाज़ परॾे वेंदी। शहबाज़ शरीफ़ ॾे वापसि मोटी सघे थो। सर्कुलर रेलवे लाइ सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते अमल कयो वेंदो। ज़मीनूं सिंध सरकार जे हवाले करणु चाहियूं था। रेलवे बाबति अदालत में पेश कयल ऑडिट रिपोर्ट सां असांजो वास्तो नाहे। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो नालो तब्दील करण ऐं प्रोग्राम तां शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर हटाइण ते सिंध हुकूमत पारां वफ़ाक़ी सरकार सां एहतजाज जो फ़ैसिलो। सूबाई वज़ीर इस्माइल राहू चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बंदि करे प्रोग्राम तां शहीद बेनज़ीर भुट्टो जी तस्वीर हटाए अवाम बनी गाला जो घेराव कंदो। पीपल्स पार्टी दुश्मनी में अंधी थी वियल सिलेक्टेड हुकूमत शहीद बेनज़ीर भुट्टो जे नाले खां ॾिनल आहे। सदर आरिफ अलवी सां सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी मुलाक़ात। गवर्नर हाउस कराची में मुलाक़ात दौरान सिंध जे तरक़ियाती मंसूबनि समेत अहम मामलनि ते ख़यालनि जी ॾेवत। सदर आरिफ अलवी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी तरक़ी लाइ समूरनि स्टेक होल्डर्स खे गॾु खणी हलणु चाहे थी। गवर्नर सां इटली जे सफ़ीर बि मुलाक़ात कई। हैदराबाद में खीर जे अघ में 12 रुपया रिकॉर्ड फाल। फी लीटर 96 रुपयनि मां वधी 108 रुपयनि जो थी वियो। रिटेलर्स एसोसिएशन जो चवणु आहे त वाड़े तां 100 रुपया फी लीटर जे हिसाब सां खीर मिले थो, उहो 96 रुपयनि में कीअं था विकिरो करे सघूं। वाड़े मालिकनि जो चवणु आहे त माल जो चारो महांगो थी वियो आहे ऐं गाॾियुनि जा भाड़ा बि वधी विया आहिनि। ॻाटी टोड़ महांगाई सबबु खीर जा अघ वधाया आहिनि। समूरे शहर में खीर जा नवां अघ लागू थी विया। खीर महांगो थियण ते शहरियुनि दाहूं। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत में JUI अगवान ख़ालिद महमूद सूमरो जे क़त्ल केस में शाहिद तारिक सूमरो बयान रिकॉर्ड कराए वरितो। जवाबदार धुर जे वकीलनि पारां शाहिद खां 2.5 कलाकनि ताईं यारी पुछा। अदालत ईंदड़ ॿुधनी ते सरकारी शाहिद तलब करे वरितो। केस जी ॿुधनी खां अॻु JUI कारकुननि जो सेंट्रल जेल ॿाहिरां इंसानी ज़ंजीर ठाहे एहतजाज। कारकुननि मुतालबो कयो त केस जल्द उकलाए ख़ालिद महमूद सूमरो जे कातलनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे। बख्शापुर वेझो ॻोठ मेवो भुट्टो जो रिवासी थी वञण जो नौजवान अब्दुल अज़ीज़ औरताने आवाज़ से हिरक जी अफ़वाह। वारसनि जो चवणु आहे त नौजवान बख्शापुर खां कश्मीर वियो हो, जंहिंजे अफ़वाह जी तस्दीक थी आहे। पुलिस जो बि चवणु आहे त नौजवान औरताने आवाज़ से हिरक जी धारियलनि जे भर चढ़ी वियो आहे। हब वेझो विंदर वारे इलाइक़े में ट्रॉलर सां टक्कर खां पोइ कोच खे बाहि लॻी वई। मुसाफ़िरनि बर वक़्तु गाॾी मां लही जान बचाए वरिती। हादसे में कोच ड्राइवर सख़्तु ज़ख़्मी थी पियो, खेसि हब अस्पताल पहुचायो वियो। मीरपुर माथिलो जी अदालत पुलिस जे छापे दौरान तहवील में वरितल कुकुड़ 10,000 रुपयनि जे शख़्सी ज़मानत ते मालिक हवाले करे छॾियो। कुकुड़ जे मालिक बावड़ो वासी फिदा हुसैन अदालत में कुकुड़ जी सुपरदारी जी दरख़्वास्त दाख़िल कराई हुई। मुर्शिद आदम दस्तगीर जंहिंखे लहर न लोॾो आहे। खाओ अचे रोशनी अचे थी तव्हांजो इलाज करायो वञे त ख़ुशी केतिरी थींदी तव्हांखे? जाम थींदी। बोले रोशनी ॾिसण में अचे थी, टांडे जी अचे थी, लाइट जी अचे थी। तव्हांखे कीअं थो महसूसु लॻे जेकॾहिं इलाज वग़ैरह कयो वञे त थी वेंदी नज़र? अल्लाह कुदरत सां रोशनी ॾेख में आहे थी। सुठे कंहिं डॉक्टर खां ऑपरेशन कई हुई त तव्हांजी नज़र थी सघे थी, तव्हांखे उमेदु आहे? बिल्कुलु उमेदु आहे इंशाअल्लाह। छाछरे वेझो ॻोठ हिमारी चना में ॿिनि न्याणियुनि समेत हिक ई कुटुंब जा 6 भाती अखियुनि जे नूर खां महिरूम।
अखियुनि जो नूर न हुअण बावजूदि बाहिमत घर भातियुनि कलाम पाक हिफ़्ज़ करे वरितो। संदन चवण आहे त रोशनी महसूस थींदी आहे। जेकॾहिं इलाज कराए वञे त हू बि काइनात जा रंग पसे सघनि था। बांग्लादेश खिलाफ टेस्ट मैच लाइ 16 रुकनी क़ौमी टीम जो ऐलान। बिलाल आसिफ ऐं फ़हीम अशरफ जाइ ठाहिण में कामयाब। टीम जी क़यादत अज़हर अली कंदो। आबिद अली, असद शफ़ीक, बाबर आज़म, फवाद आला, मोहम्मद अब्बास, हारिस सोहेल, इमरान खान, इमामुल हक, मोहम्मद रिजवा, नसीम शाह, शान मसूद, शाहीन शाह अफरीदी ऐं यासिर शाह टीम में शामिल। चीफ सिलेक्टर हेड कोच मिसबाउल हक चयो आहे त T20 सीरीज़ में कामयाबी बावजूदि बांग्लादेश खे आसान न वठणु घुरिजे। टीम में सीनियर रांदीगरनि खे मौक़ो ॾिनो आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में वाहिद टेस्ट मैच 7 फरवरी खां 11 फरवरी ताईं रावलपिंडी में खेॾी वेंदी।